भाई अंडे खान बगा जे के साथ तो केड़ो मा कपड़ा ना रवा जा ये ता की कलर केड़ो कलर जो ब्लैक चप्पलें जो दुकान दे रश दे सो जे गोश्त दे रश हुंदी आ अस्सलामुअलैकुम गरीब जो संगा चाला केरा खुश हो तबे सही तो उम्मीद है कि सब ठीक होना है खरन ना होना तो भाईजान अगर ता सही चैनल नवा मेहरबानी करे लाइक क्यों चैनल के सब्सक्राइब क्यों इन दोस्तों अगर लाजमी शेयर तो सीन यो अगलो लोग ता देखो आता है खबर अगर न तो दिसो जल्दी जल्दी दिसो ता अजो के सीन ही खबर पजी वेंदी तो अजो को सीन कलो के सीन कनेक्ट था समझो था सो वो सीन पाण वञूं था किरे कैंशाई तरफ पंहिंजी पिन खणण दुआ कयो त आई हुजे तो चलो सब पंहिंजी रीवो कढूं वरी तव्हां मिलूं सब जा रहे हैं कैंशा की तरफ बल्कि पहुंच तो सामान यार वॾो रोड सुहिणो थो लॻे मोबाइल में बयान तेल भरे रे पर जेको हले को सऊदी न समझी नो न लियो तो वरी पोइ सुठो न थींदे तेल हाने तेल भर तेल बाल के खुशी अरे तेल तो खीरा सफा रोज आने तो पीऊंगा जय तो संगे पण फाइनली पोस्ट आई पुजी आई खरन आज पोस्ट ऑफिस खुलियला वञूं ॾिसूं छा सीन आहे छा माहौल आहे छा हाल आहे छा चाल आहे सम्झो था चलो चले उन बूसट प्रोग्राम मामलो इहो थियो चाचे चयो त महीनो बि लॻी सघे थो ॾेढ बि लॻी सघे थो बूसट तूं न थी यार परेशान न थी मां परेशान आहियां पर छा कयां चलो चलो हाणे थोरी शॉपिंग कयूं भला आया आहियूं कैंशा निंड फिटाए भाऊ शॉपिंग कंदा हो तव्हां चलो भाईजान ॾिठो दुकान ते शॉपिंग करण जो वॻा हाणे साईं वांदा कंदो वठूं बाग़ी हुज़ैर वेठो आहे बाग़ी हुज़ैर भाई अंडे खान बगा जे के साथ तो केड़ो मा कपड़ा ना रवा जा एडिस घुमा जा एडिस मुले ले मुला हेठा दुई या हेठा दुई हां गो रछो घणो ही अला हेठा दुई साईं असां बेहतरीन फ्रेंड आहे अदा लोडे कलर दई हे भी जबरदस्त कलर दई ई भी भलो दई हे भी मता पातल मुले होजे पर हे मुके न थोड़ो कलर जबरदस्त यो कौन पातो न मुले अकल हो देखार बा ब्लैक वाइट देखा ब्लैक वाइट एडिस तो के सही कैंशा मेड़ो न मिले जबरदस्त जबरदस्त थोड़ो यस चलो हाणे जेको वणे तव्हां उहो कतरा साईं होशियार संगत फाइनली शॉपिंग कई छोकिरा वञनि था असां भई रीवो कढूं चलो चले खेरपुर जी बाज़ार असां घुमायूं था 23 रोज़े सां गॾोगॾु खेरपुरी बाज़ार घुमूं तव्हांखे ख़बर पए फ्रूट वारो मूंखे ॾिसे थो भा छो परेशान थो करी कलर जो ब्लैक भाई पराई शॉपिंग कंदा था भैया वठो जान छड़ायो हलूं बूसट जी सही आहे मूंखे थो वणे थो चप्पलें जी दुकान ते रश ॾिसो जेतिरी गोश्त ते रश हूंदी आहे ओतिरो रश आहे चप्पल वटि भाऊ असां वेठो चंपल वटि असां सुकून मां वठण न आयो ठाराइणो यार हिन मुंहिंजी किल निकिरी वई आहे इहा विझणा आहिनि पोइ वठंदासीं इनशाला 28-27 रोज़ ते तो आज ॾिसूं हितां पसंदि करे छॾियूं जीअं ओॾीमहिल अचण में दिक़त न थिए वठण में असांखे ये तव्हां कीअं गिफ्ट ॾियणु चयो था तव्हां वठी सघो था सम्झ रहे हो भाई हेॾा हे रीवो रीवो जीअं खपे मूंखे ॿुधाए आवाज़ ॾिस न वाच पसंदि कर मतिलबु प्यार सफ़ाई वफ़ाई करीस चिमकाए सम्झींदो जियो करीस बसि मां चकू जो असांखे लाई कोन हुया आधार चक्कू ही लाई चकू मयान कैंशा अब हल देर पोस्ट ऑफिस अॼु बंदि थी वई
पोस्ट ऑफिस तो चाहिए देगा पोस्ट चरण फाइनली शुक्रन करे असां शहर मां निकिरी आयासीं हाणे वञूं था पिया किथे ॻोठ न पर साम्हूं वारो पंप ॾिसण अचो थो हिन ते बीह वापारी जो नमाज़ अदा कंदासीं पोइ वधंदासीं ॻोठ जी तरफ़ छो जो टाइम 6 थी वियो आहे तो चलो चले वजन वज़ू कयो असां भी कयूं वज़ू पेट्रोल जा सूरत हाल ॾिसो नमाज़ अदा कईसीं मिस्टर उज़ैर बाग़ी उज़ैर अस्तगफिरुल्लाह रोज़े तां कूड़ रोज़ो थींदे ई कूड़ दौणी रोज़े तां फिको थी वियो मिंट में फिको हाणे पाण वञूं था मस्जिद अल अक्सा मां ॾिठी आग में भरे पियो हाणे पाण वञूं था किथे घर हलो हलो हलींदो तो एनर्जी लेवल 0 थी विया सफ़ा डाउन सिर्फ उसामा जी वजह सां सिर्फ ऐं सिर्फ उसामा जी एनर्जी लो तो गरम थिया हुआ सफ़ा समना ओ समना साह धोने वाह थोड़ा लेटू साह पटियूं हाँ हले आप ही ते जावे घड़ी वाला हले 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 सफ़ा आज हाल न थई हले अच्छे हाय 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 एसी 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 हाँ सुकून थोड़ा लेटू असां हाल ना सफ़ा पे बाय बाय रोज़े में घणो टाइम हाल ना आहे सफ़ा लेटिया पियूं हाल ना आहे सफ़ा एसी साम्हूं सम्झे सां गॾु अञा रोज़े 5 मिंट पिया त संगत अचो रोज़ो छोड़ियो यार दही पड़ा मूंखे घटि वणंदा पर हिन दफ़े एॾा था वणनि अलाए छो टाइम थी वियो मां ब्रदर रोज़ो छोड़े छॾियो हाणे तो बिस्मिल्लाह करे असां रोज़ो छॾियो पाइंड है ये बंदा लंदन तब आई फीलिंग होती है निंद्रा चाहिए तो संगत असां रोज़ो छुड़े वेठा आहियूं त हेमल जानी खुश रात जा 10 थी विया आहिनि संगत वेठी आहे इंतज़ार में चए थी हलो अॼु चांहि बीठूं कराची आयो आहे हिकिड़ो लांती ॾेखारियाऊं सो बीठा आहिनि असांजे वेटिंग में चलो चले फिर उन्हनि सां गॾु तव्हां मिलंदा छो भाऊ हो छो थधि 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 शदो थी शदो थी शदो थी किथे आहे जाना किथे वेठा हुआसीं दुबई ते भाऊ थोरो अॻिते अचो न हिकु माण्हू बुरा घणा ॿियो हाल कराची कुदरती असां सुहिणा कराची में मज़ो आहे न कराची में मज़ो आहे भाऊ तव्हां अचो न तव्हांखे बि जेको चिल कराईंदासीं जेको चओ ॾाढो जेडीसी हा भाऊ कॾहिं वापसी आहे तव्हांजी पोइ भाऊ ईद खां पोइ इंशाअल्लाह ईद असां सां गॾु कंदा हा गॾु कंदासीं प्रोग्राम ठाहियो टूर वूर जो हलूं जानी प्रोग्राम ठाहियो जानी छॾीस प्रोग्राम यारी नालो वरी गोरख जो वतो त असांखे बेईमानी अचनि बि हाली त मां असल में ॿी ॻाल्हि थो ॿुधायां फाइनली थी आयासीं संगत वही हली वेठा वरी ॿी संगत सां हे असांजो बेबी क्यूट मां सदको एॾो शर्मायो था मां सदको थोरो 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 अरे मुंहुं मथे थोरो 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 ॾिसां हे अल्लाह कुत्ता उसा पबजी घणा कल गयो हिकिड़ो न चार ही बोट ये तो सामान के जो इन और आज गैरत करे अच भला अच तू जोड़ में होंदो इन केसा में मजो इंदो अच्छा आराम भाई छद लई कोनी नो राजू खेलंदो डंडड़ो दसी अल्लाह अल्लाह लाइव स्ट्रीम भला हां वेड़ो रूम लाइव स्ट्रीम मले बूट तेरा रे बूट तेरा जेन अचे असांजो
उत टे थी आ बहु आवा संगत यार हो यारी मालिक ओ मालिक बॉडी गार्ड है यार माशाल्लाह मोकलानी ना है चलो अरे पोया किन खमीज लगी पई दई चूत्या आया संगत कट्ठे हाँ हाँ 100 तो भाई हम जा रहे हैं मतलब वही डॉक्टर थी यहाँ तो वही सारी तैयारी कहीं यार ट्रीम बाय रही और समाधान कर तो चलो चले हाँ वरी तव्हां मिलूंगा ठीक 2.5 कलाकनि खां पोइ 2-3 मिंट हेॾे होॾे हूंदा माफ़ कजो रोज़ जा मथां तुंहिंजो कूड़ धोणे अच्छा सो छो जो असां पाण सेरी वेरी करे छॾी अल्हम्दुलिल्लाह रोज़ो बंदि करे छॾियो फजर जी नमाज़ अदा करे छॾी सो अॼु पाण ते व्लॉग ईंदा क्यों उमेद आहे कि असां व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो असांजी वीडियो दोस्तनि में शेयर कयो ऐं महिरबानी करे 2000 सब्सक्राइब पूरा करायो महिरबानी लव यू हाणे ॾियो असांखे इजाज़त माशाल्लाह दुआनि में याद अस्सलाम वालेकुम